ठटे जे मासूम ॿारनि जो जूडो कराटे जी टीम आहे जेका हिन फेस्टिवल में शरीक थी हुई। KG1 शायद 2 जा या क्लास 1 जा शागिर्द आहिनि। तव्हां ॾिसी सघो था रेसिंग में ही वेठा आहिनि ऐं जूडो कराटे में शरीक थिया हुया हाणे हिन फेस्टिवल में। ऐं हीअ त मूंखे लॻे थो त मेराज जी उमिरि जो आहे या शायदि मेराज खां मथां थोरो वॾो नंढो हुजे। दफ़ा मेराज जेतिरो मेराज बि हुजे हा त मां हुनखे अटेंड करायां आज प्रोग्राम। मार्च करे रहिया आहिनि जेके बि खटी आया स्कूल ऐं ठटे जो फेस्टिवल ॾाढो ज़बरदस्त रहियो हिकिड़ो पूरो हफ़्तो। तव्हां हिन जो इंजॉय करे सघो था। सभु प्लेयर बि थोरी देरि खां पोइ अनाउंस थींदो नालो ऐं हर को पंहिंजा अवॉर्ड वठंदो वेंदो। थोड़ी देर खां पोइ ॾिसंदो तव्हां त अनाउंसमेंट थींदी अवॉर्डनि जी, जंहिंखां पोइ इहे अवॉर्ड डिस्ट्रीब्यूट थींदा सभिनी में कैटेगरीज़ वाइज़।